अस्सलामुअलैकुम। पेश आए अवां ख़िदमत में प्यारे अंदाज़ में सिंधी ज़ुबान में मौलूद शरीफ़ पढ़ंदड़ वारी आहे ॻोठ पूंजासर जी, जंहिं मंझि दरस नवाब ऐं मोहम्मद शुमार, उन जा साथी दरस लाखो ऐं मरहूम ढोलो समूह ऐं फ़क़ीर दरस तार मोहम्मद जी मौजूदु हुआ। अवां जी ख़िदमत में पेश करूं था, समाअत फ़रमाईंदा। पतंग जा बजा